अस्सलाम वालेकुम या अली अलैहिस्सलाम जिन प्यारा दोस्तों पहिरियां वांगुरु मां अॼु बि तव्हां लाइ हिकु ज़बरदस्त सुखड़ी खणी आयो आहियां। सुर आहे पंतनी। असांजी गुजरात चवे थी नालो थो चवे नाले खे, ए नाला तूं नालो थी मर्ज़ थम तुंहिंजो। नालो थो चवे नाले खे, ए नाला नालो थी मर्ज़ थम तुंहिंजो। असांजो हिकिड़ो नालो आहे मदद, ॿियो नालो आहे मोहम्मद। हाणे गुजरात जी अचूं था खोल तरफ़। हाणे साईं मदद चवे थो मोहम्मद खे, ए मोहम्मद तूं मदद थी ॾढ थम तुंहिंजो। ए मोहम्मद तूं मदद थी ॾढ थम तुंहिंजो। साईं नालो हिकु मोहम्मद, ॿियो नालो मदद ऐं मर्ज़ जो आहे ॾढ। अक्सर करे तव्हां ॾिसंदा हूंदव त ॾढ हिकु मर्ज़ आहे जेको टंगनि में थींदो आहे या कहिड़े बि जिस्म ते थींदो आहे। दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे सुठी लॻे त पहिरियां वांगुरु हिन मुंहिंजे चैनल मिठा खान खे लाज़मी सब्सक्राइब कजो, बेल आइकन खे बि लाज़मी प्रेस कजो, जीअं त मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां वटि बर वक़्तु पहुची सघे। सिंध सलामत, साथ सलामत।